जीअं त मनड़ो भरिसां ॻोठ फैज़ खान जे गलत प्राइमरी स्कूल में असां मौजूदु आहियूं, जिते बिल्डिंग न हुअण करे ॿारड़ा जेके सख़्तु सर्दी में तालीम हासिलु करे रहिया आहिनि। हाणे अचो त हितां जे ॿारड़नि ऐं उस्ताद ऐं संदनि वालदेन सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। रहीम जीअं त ही स्कूल गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल फैज़ खान पठान गुज़श्ता 17 सालनि खां हली रहियो आहे। इन में का बि फैसिलिटी अवेलेबल न आहे ऐं असां टीओ तालका काज़ी अहमद, उनखे अलावा DO जेको आहे शहीद बेनज़ीराबाद, उन्हनि खे असां दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि त महिरबानी करे असांखे का फैसिलिटी ॾिनी वञे। हिते सिर्फ़ु हिकिड़ो टीचर मौजूदु आहे ऐं हिते घटि मां हिते HM आहियां हिन स्कूल में गवर्नमेंट गर्ल्स फैज़ खान पठान स्कूल में। हिते मां HM टोटल हिते असां वटि 117 जी इनरोलमेंट आहे ऐं हिते असांखे तक़रीबन अञा बि 2 खां 3 टीचर अञा ॿिया बि अवेलेबल हुअणु खपनि, पर असां वटि हिते सिर्फ़ु हिकिड़ो मां टीचर मौजूदु आहियां ऐं खुले आसमान हेठां असां हिते तालीम हासिलु करे तालीम पिराए रहिया आहियूं। हा, सर्दी जे सबबु हिते तमामु घटि हाज़िरी थी वई आहे। जिते अॻु में 90 खां 100 जी इनरोलमेंट हूंदी, उते हाणे हिते सिर्फ़ु 15 खां 20 शागिर्द सिर्फ़ु अचनि पिया ऐं ॿारनि जा पेरेंट्स जेके आहिनि उहे हिते ॿार पंहिंजनि खे मोकिलनि कोन था, छो जो हिते सीउ जे करे बीमार थी पवनि था, इन करे हू बि मजबूर नथा। फैज़ खान पठान जो गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे। हिन खे 17 साल स्कूल खे थी चुका आहिनि ऐं हिन में स्कूल में 117 ॿार आहिनि ऐं हिते का बि सहूलियत न आहे। ॿार खुले आसमान हेठां पढ़नि पिया। हिन ॿारनि खे कंहिं बि शइ जी सहूलियत न आहे, न पाणीअ जी सहूलियत आहे, न ई वाशरूम जी सहूलियत आहे, न ई छित जी सहूलियत आहे। तमामु घणी ॾुखियाई आहे, न रस्ते जी सहूलियत आहे। थोरो बि अगरि मींहुं थो वसे या कंहिंजो पाणी थो भॼे त ॿार वीचारा पाणीअ मां हिते अचनि था ऐं असां तक़रीबन अलाए केतिरियूं एप्लीकेशनूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि, पर को बि अमल न थियो आहे हिन महिल ताईं। एतिरा साल गुज़री चुका आहिनि, पर हिन महिल ताईं कंहिं बि को बि क़दम न आहे खयों। बाक़ी इलेक्शन ईंदी आहे, पोइ बसि चवंदा हीअं थींदो हीअं थींदो, पर हिननि ॿारनि जे लाइ अॼु ताईं कंहिं बि न सोचियो आहे। न असांजे हुकुमराननि सोचियो आहे, न असांजे नुमाइंदनि सोचियो आहे। असां इहे रड़ियूं करे कंदा कंदा असांखे 17 साल 18 साल थी चुका आहिनि, पर असां इहे ई रड़ियूं कयूं वेंदा था अचूं। हिन महिल ताईं असांखे को बि फ़ाइदो न मिलियो आहे। तव्हां ॿारनि जी हालति ॾिसी रहिया आहियो, सर्दीअ में बि वीचारा अचनि था, जेके 117 ॿारनि मां पंहिंजे तक जे चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। अलाए केतिरा दफ़ा साईं दरख़्वास्तूं छा दाहूं, ही मीडिया ते हर कंहिं ॾिठो हूंदो त केतिरा दफ़ा थियो आहिनि। हींअर त वीचारा ॿिया हिननि ॿारनि मासूमनि ॿारनि जा वालदेन अचण ई छॾे विया आहिनि, त असां दाहूं करे करे छिता थी पिया आहियूं। हीअ त असां पाड़े में वेझो हूं जो असां आया आहियूं, हाणे ॿिया वीचारा किथां ईंदा। कई दफ़ा हिन ॿारनि जा वालदेन आया आहिनि, हिते दाहियूं अथनि, रड़ियूं कयूं अथनि, पर को बि कुझु बि कोन थियो आहे। खां हली रहियो आहे। हिते असांजा ॿार सर्दी ऐं ऊन्हारे में तकलीफ़ में आहिनि ऐं का बि माना सहूलियत न आहे। वज़ीर आला सिंध खे अपील थी कजे त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे, जीअं असांजा ॿार सुठे नमूने सां तइलीम हासिलु करे सघनि। असां खुले आसमान हेठां तालीम हासिलु करे रहिया आहियूं। असांखे सीउ में बीमार थी पवंदा आहियूं, महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। असां खुलियल आसमान हेठियां तालीम हासिलु करे रहिया आहियूं। असांखे सीउ में बीमार थी था पऊं ऐं महिरबानी करे असां बिल्डिंग। असां खुलियल आसमान हेठां तालीम हासिलु करे रहिया आहियूं। असांखे सियारे में सीउ थो थिए, असांखे हींअर सीउ में बि असांखे सुठे नमूने सां तालीम हासिलु करे सघूं। असांखे महिरबानी करे बिल्डिंग ॾियो। तव्हां ॻोठ फैज़ खान जे गलत प्राइमरी स्कूल में पढ़ंदड़ ॿारड़नि ऐं संदनि वालदेन ऐं उस्ताद जा व्यूज़ ॿुधा। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 17 सालनि खां असां एप्लीकेशनूं ॾींदा रहिया आहियूं ऐं वक़्तनि ब वक़्तनि एहतजाज बि कंदा रहिया आहियूं, मगर को बि तदारक सिंध हुकूमत तरफ़ां न कयो आहे। हिननि तालीम खाते जे निगरान वज़ीर आज़म सेटअप खां घुर कई आहे त बिल्डिंग ॾेई ऐं नंढड़नि ॿारनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु गुलाम भट्टी, KTN न्यूज़ मनड़ो।